जय झूलेलाल सभिनी खे। ॾाढी ख़ुशी पई थिए त असीं हिते अहमदाबाद में गॾिया आहियूं ऐं अहमदाबाद में असीं सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण लाइ तव्हां सभिनी खे जोड़े रहिया आहियूं। इहो मूंखे पकी ख़ातिरी आहे त तव्हां सभिनी जो चाह जंहिंखे इंग्लिश में इंट्रस्ट चऊं था आहे त असीं पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधायूं। सो कम जी शुरूआत करणी आहे हिते। मां वधीक डिटेल्स में नथी वञा, रुगो इहा ॻाल्हि चवां थी त सिंधी संगत गुज़िरियल 23 सालनि खां वठी यानी साल 2000 खां वठी जेको कमु करे रही आहे उहो सिंधी ॿोली कला साहित्य खे अॻिते वधाइण जो कमु करे रही आहे। ऐं इन में ख़ासि करे असीं इहा कोशिशि करे रहिया आहियूं त इंटरनेट जे माध्यम सां यानी सोशल मीडिया थी वियो ऐं मीडिया यानी टेलीविज़न थी वियो, उन जे माध्यम सां असीं पंहिंजी सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधायूं। बेसिकली असीं ॻाल्हि छा पिया कयूं त असीं सभई गॾिजी करे हर मुमकिन कोशिशि कंदासीं त जिते थी सघे सिंधीअ में ॻाल्हायूं। मां ॾिसां पई हिते त तव्हीं वरी वरी हिंदीअ में पिया ॻाल्हायो। हीअ जेका तव्हां ॾिठो न खेॾणो न थींदो आहे, जंहिंखे हेठां ॿार हूंदो आहे हुनखे हीअं विहार तॾहिं हीअं कर तॾहिं मीअं थी वेंदो आहे, हीअं कर तॾहिं मीअं थी वेंदो आहे। तव्हां सभिनी जो हाल इहो ई आहे। तंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि त इहा सोचणी आहे ऐं चवणी आहे त जे असीं पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाइणु चाहियूं था, असीं सभई लीडर आहियूं। छो जो सिंधीअ में हर को माण्हू शेर थींदो आहे ऐं तव्हीं सभई हिते शेरनियूं वेठा आहियो, शेर शेरनियूं वेठा आहियो, त तव्हांखे पहिरीं पाण हिकु एग्ज़ाम्पल थियणो आहे माण्हूअ लाइ। जीअं हीअं केरु वीचारा छॾ न हिनखे छा थी ॻाल्हाई, हिन जे घर में वञ त हिन जे घर में सभई माण्हू पिया हिंदीअ में ॻाल्हाइनि, हिननि खे छा चवणो आहे। पाण वेठा कंदा पंहिंजो माण्हुनि खे तकरीरूं ॾींदा कंदा त भई सिंधीअ में ॻाल्हायो ऐं पाण घर में त सिंधीअ में ॻाल्हाईनि ई नथा। सो अहिड़ी कोशिशि असांखे पहिरीं पहिरीं करणी आहे त वी सेट एन एग्ज़ाम्पल ऑफ आवर सेल्व्स त असांखे सिंधी में ॻाल्हाइण वक़्तु घटि में घटि हिंदी लफ़्ज़ बि इस्तेमालु न करणु खपनि, छाकाणि असांखे सिंधी अचे थी। सिंधी ॾाढी ॾाढी शाहूकार ॿोली आहे। सो पहिरियों कमु त इहो करिणो आहे। हाणे सिंधी संगत असांजी 23 सालनि खां वठी कमु करे रही आहे ऐं उन जूं के हासिलातूं आहिनि जेके मां आङुरियुनि ते तव्हांखे ॻणे करे ॿुधाए सघां थी। ऐं उन्हनि मां हिकिड़ी हीअ बि हासिलात आहे त असां जेको कमु कयो आहे हेल ताईं गुज़िरियल 23 सालनि में, उन्हनि 23 सालनि में जेको सिंधी ॿोलीअ खे वधाइण जो कमु कयो आहे, अहिड़ो दुनिया जे कंहिं बि एसोसिएशन कंहिं बि संस्था अञा ताईं कान कयो आहे। ऐं इहो कमु इहो आहे जेकॾहिं असीं के ॻाल्हियूं जेके करण लाइ चऊं था, उन में लर्न सिंधी ऐप हिकु आहे, स्पीक सिंधी ऐप असां ठाही आहे। जेतोणीकि लर्न सिंधी ऐप असां 2015 में रिलीज़ कईसीं, पर अॼु ताईं हुनजो केरु ॿिए कंहिं अहिड़ी ऐप वरी ठाही कोन्हे। ॿी ॻाल्हि त असां सरकार खां 24 कलाकनि जो दूरदर्शन जो चैनल घुरी रहिया आहियूं। छो? ॿोली असांजा ॿार ॻाल्हाइनि नथा, नंढा ॿार या वॾा ॿार सिंधी ॼाणनि नथा, सिंधी ॻाल्हाइनि नथा। उनजो सबबु छा आहे? हू ॿुधनि नथा। जे ॿोली ॿुधबी तॾहिं सिखबी। कंहिंखे इहो बहानो थी सघे थो त मुंहिंजा माइट नथा ॻाल्हाइनि, कंहिंखे ॿियो को बहानो थी सघे थो त मूंखे नथी अचे त मां पंहिंजे ॿारनि सां कीअं सिंधी में ॻाल्हायां। इहे सभु बहाना आहिनि। जिते चाह उते राह आहे। ऐं असीं सिंधी त मशहूरु आहियूं सभिनी ॻाल्हियुनि खां। असीं पंहिंजो को बि जेकॾहिं मक़सदु रखूं था त असीं उन में हमेशह सफल थींदा आहियूं। ही फ़ोननि खे बि तव्हां म्यूट कयो। ओके, सो असांजो पहिरियों इहो 3 ॻाल्हियूं इहे ॿुधायूं त असां सरकार खां 24 कलाकनि जो चैनल घुरी रहिया आहियूं। दादा राम जेठमलाणी असांजो पेट्रन हो ऐं राम जेठमलाणी ऐं दादा LK आडवाणी मूंसां गॾु, मां उन्हनि सां गॾु मिली आई हुअसि असांजे पोएं प्राइम मिनिस्टर सां मनमोहन सिंह सां।
ऐं उन्हनि खे ॿिन्ही असांजे लीडरनि चयो त महिरबानी करे असांखे कीअं बि करे तव्हां सिंधी चैनल ज़रूरु ॾियो, पर अञा ताईं उहो कमु थी न सघियो आहे, अञा ताईं न थियो आहे। ऐं पोइ दादा फाइनली, छाकाणि जो जॾहिं BJP सरकार अची वई आहे उनखां पोइ बि उनजो को बि कमु न थी सघियो, उन्हनि खे को बि मान न मिलियो, त इन जे करे उन्हनि केस कयोसीं 2015 में, ऐं अॼु उहो केस हले पियो। अञा ताईं केस तारीख़ के ऊपर तारीख़ शुनवाइनि पुठियां शुनवायूं हली रहियूं आहिनि, ऐं वरी हाणे 9 मई ते उनजी तारीख़ आहे। केस असां इहो कयोसीं त असांजी ॿोली 22 ॿोलियुनि सां गॾु 8 शेड्यूल में आहे, ऐं जेकॾहिं ॿोली 8 शेड्यूल में आहे त असांखे पंहिंजी हिकु चैनल असांखे हुजण जो हक़ु आहे। ऐं छाकाणि जो असांखे को स्टेट कान्हे, तंहिंजे करे इहा जवाबदारी सेंट्रल गवर्नमेंट जी आहे त उहो असांजी ॿोली खे हयात रखण जी हर मुमकिन कोशिशि कनि, ऐं इन जे लाइ असां उन्हनि जे मथां असां काफ़ी कोशिशूं कयूं, लेटर वग़ैरह आया विया सभु कुझु थिया, ऐं उन खां पोइ बि जॾहिं चैनल हुन न ॾिनो आहे पंहिंजे सिर, तॾहिं दादा राम जेठमलानी पाण रिट पिटिशन फाइल कई त दिस इज़ अ डिस्क्रिमिनेशन केस। हू ईअं पिया चवनि, सरकार ईअं थी चवे त असांजा चैनल लॉस में पिया वञनि, सो असीं तव्हांखे चैनल कीअं ॾियूं, असां वटि पैसा ई कान्हनि। त दादा जो चवणु छा हो, जेकॾहिं ॿिया लॉस में था वञनि त असांजो चैनल हुन में थोरो ॾोह कयो आहे, तव्हां असांजो चैनल भले लॉस में वञे, सरकार जो कमु थोरो करे त रुगो प्रॉफिट ठाहे। दे आर नॉट सपोज टू, दे आर सपोज टू डू एनी वे, सेवा करणी आहे। सो डिस्क्रिमिनेशन जो केस खणी फाइल त थी वियो। हाणे इहा हिकिड़ी असांजी ॻाल्हि थी आहे जेका असांजी हाईलाइट आहे। इन खां सवाइ असां नवां नर्सरी राइम्स ठाहिया आहिनि, बैत ठाहिया आहिनि, उन्हनि जूं वीडियो शूटिंग कयूं आहिनि। असां ॿारनि जे लाइ ख़ासि एनिमेटेड स्टोरीज़ ठाहियूं आहिनि, जेके बि असांजूं यूट्यूब ते असांजूं फ्री में पियूं आहिनि। असां वटि असांजा 1,22,000 सब्सक्राइबर्स आहिनि यूट्यूब ते, ऐं 4,50,000 असांजा फेसबुक ते आहिनि, जेके असां सां जुड़ियल आहिनि, सिंधी ईअं चइजे। ऐं ॿियूं बि नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, चवणियूं, इस्तिलाह, पहाका, असां उहे बि CDs ऐं DVDs वग़ैरह ठाहियूं आहिनि। असां दूरदर्शन ते 5 साल पंहिंजे स्पॉन्सर्ड कैटेगरी में, पंहिंजो स्पॉन्सर कैटेगरी में हिकु चैनल ते असांजो प्रेज़ेंस हो, माना असांजो प्रोग्राम हलंदो हो सिंधी सुराण अधु कलाक जो, ऐं उन में असां 30-35 खनि टेलीफिल्म्स ठाहियूं, प्रोग्राम्स ठाहिया, हर हफ़्ते नओं प्रोग्राम ॾियण जे करे असांखे काफ़ी मसालो तयारु थी वियो आहे। अहिड़ो कमु ॿिए कंहिं कान कयो आहे। इन खां सवाइ असां जेका कोशिशि करे रहिया आहियूं, अंडर न्यू एजुकेशन पॉलिसी असीं चाहियूं था त सभिनी हिंदुस्तान जे सभिनी स्कूलनि में जिते जिते सिंधी ॿारु पढ़े थो त उन ॿार खे सिंधी सेखारी वञे। इन जे लाइ सिंधी संगत तरफ़ां असां रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदारी खणण लाइ तयारु आहियूं त टीचरूं असीं ॾींदासीं, टीचरुनि खे सिख्या ॾींदासीं, ऐं पैसा खपंदा त उन्हनि खे पघार बि ॾींदासीं, पर इहो कमु जेतिरो जल्द थी सघे करे सघिजे। हाणे प्रॉब्लम हिन में हिकिड़ो मेजर इहो आहे त असांजी सेंट्रल गवर्नमेंट इहो रूल पास कयो आहे त सभई 5 साल पहिरियां पंहिंजी मातृभाषा में सिख्या वठनि स्कूलनि में, पर उहो इम्प्लीमेंट करण जे लाइ असांजी जेका स्टेट गवर्नमेंट आहे उनखे इख़्तियारी ॾिनी वई आहे, ऐं हर का स्टेट गवर्नमेंट पंहिंजे सिर ॾिनल आहे हेतिरियूं सारियूं लैंग्वेजिस, हेतिरा सारा ॿार, कीअं उन्हनि लाइ अलॻि अलॻि टीचर्स रखबियूं वग़ैरह वग़ैरह, ख़र्च वधी वेंदा। सो सरकार खे पंहिंजे सिर कुझु उनजो वाया मीडिया कढणो ई पवंदो, उनखां पोइ शायदि इहो मुमकिन थी सघे। सो असीं हिते हेल ताईं इहा कोशिशि करे रहिया आहियूं जेका असांजी लेटेस्ट आहे त MP में जीअं असीं गॾियासीं एजुकेशन मिनिस्टर खे, हिते जीतू भाई खे गॾियासीं, गुजरात में एजुकेशन मिनिस्टर खे असां हिते सेमिनार कयोसीं न्यू एजुकेशन पॉलिसी एंड सिंधी लैंग्वेज करे। त असीं इन डायरेक्शन में कमु करणु चाहियूं था। इहे सभु कम जेके असीं करे रहिया आहियूं, असीं चाहियूं था त तव्हीं सभई
पाण खे इन्हनि कमनि सां जोड़ियो ऐं इन में तव्हां सोचो ऐं ॿुधायो त कहिड़े नमूने में असां नयूं ॻाल्हियूं कयूं, कहिड़े नमूने में असां तव्हांजी सोच खे इस्तेमालु कयूं, तव्हांजे क़ुवतुनि खे, तव्हांजे स्ट्रॉन्ग पॉइंट्स खे, स्ट्रेंथ्स खे पाण सां जोड़े करे सिंधी ॿोली खे अॻिते वधायूं। आफ्टर ऑल असांजो कमु रुॻो हिकिड़ो ई आहे त पंहिंजी ॿोली असांजी आहे सुञाणप। सिंधी ॿोली आहे असांजी सुञाणप। जे चैनल बि हूंदो त माण्हू चैनल ते ॿुधंदा ऐं आवाज़ कंदा, जे आवाज़ ॿुधंदा त हुनजा ॿार बि सिंधी सिखंदा। ठीकु आहे। सो हाणे असीं हिते ब्रेक था वठूं, जेके ॿिया ॿार आया आहिनि हुननि सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं।